फेज़ 2 ग्रेटर थल कैनाल चौबारा नाले सां उनजी ॻाल्हि पई शहर में आया। उनखां सवा सिंध में रेणी ऐं थर जे नाले सां कयूं। रेणी त अॻे हो, उन में थर जो आंदो ऐं ॿियो हो चोलिस्तान। मुख़्तसिरनि ते ॻाल्हायूं, ख़तमु थो करियां छो त हिकिड़ी तस्वीर जेका असांखे मूं 9 महीननि खां वठी हलाई आहे, झरझंग कोट कोट ऐं इहे तव्हांजी रहीमिया खान बाग, उते ॻोठनि में इस्लामाबाद, मुल्क खां ॿाहिरि जेका पंहिंजी कम्यूनिटी उन में ज़हन साज़ीअ में ॿियनि बि घणनि रुॻो मूं न ॿियनि घणनि सियासी जमायतुनि, सोशल तंज़ीमुनि, लिखारियुनि ऐं इलाही दोस्तनि उन ते कमु कयो आहे। उन असां में हिकिड़ो कमु कयो ऐं उन में सियासी पार्टियुनि जा इतिहाद जुड़ियासीं। सिंध दरिया बचायो तहरीक नाले सां